नाविल ॻाल्हि नंढड़ी हुई मगर चइजी वई। लेखक हफ़ीज़ दरबान। बाब पहिरियों। अलाए छो सभु मूंखे चरियो निभागो मासूमिड़ो शैतान चवंदा। अॼु ताईं उहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई आहे। इंसान जा नाला सालनि गुज़रण खां पोइ मशहूरु थींदा आहिनि। छा थो सोचे वेठो वाइड़ा? स्कूल में उस्ताद चयो। आउं हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि। उहो सरकारी इदारो हो। ओचितो हिकु चपाट क्यारी में लॻी। होश अची वियो। अड़े यार, होश फ़क़ति कुझु मिंट आयो, वरी मुंहिंजा कम साॻा। उत बोर्ड ते ABC लिख। उस्ताद डेस्क ते लठ हणंदे चयो। आउं उथियुसि त पोयां कमीस मथे हुई। सभु ॿार खिलण लॻा। हिक छोकिरे तकड़ में कमीस खे हेठि छिकियो। अंधो आं छा जो नथो ॾिसें? उस्ताद कावड़ में चयो। अलाए सर, पर जेके सॼा आहिनि उहे पोयां ॾिसंदा आहिनि छा? मुंहिंजो ईअं चवणु ऐं उस्ताद जो लकुणु मुंहिंजी पुठीअ ते ईअं किरियो जीअं मज़दूर ॿोरी हेठि उछलींदो आहे। चरियो 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 क्लास में ईअं आवाज़ अचणु लॻो ॼण को सियासतदान जलसे ते निकितो आहे। मूं ABC लिखी चाक मेज़ ते रखियो त उस्ताद रड़ करे चयो, सॼी ABC लिखो, समूरी लिखो, A खां Z ताईं। मूं बोर्ड ते अंग्रेज़ीअ में लिखियो त उस्ताद चवे थो अल्फ़ाबेट सॼी लिख। मुंहिंजी अंग्रेज़ीअ में रवानगी ॾिसी उस्ताद जूं अखियूं फाटी वयूं। दुनिया में दौलत खां बि घणो हसद इल्म वारे जो ॿिए इल्म वारे सां हूंदो आहे। उन करे मूं महसूसु कयो त हीउ छा करे रहियो आहियां। उबता सुबता लीका पाइण लॻुसि, जंहिंसां उस्ताद जो एतमाद वरी बहाल थियो ऐं ॿार टहक ॾियण लॻा। ॼट खे ABC बि नथी अचे। वरी जुमिला लिखणु शुरू कयईं। सभिनी छोकिरनि रड़ियूं कयूं, ॼट ॼट ॼट। मूंखे अलाए छो उन्हनि ते चिड़ न आई। चिड़ अचे हा जीअं हू सच चवनि हा। आउं उन्हनि जी अणॼाणाईअ ते खिलंदो हुउसि ऐं हू मुंहिंजी चरियाइप ते। नंढे हूंदे खां ई मूं सिखी छॾियो त जीअं दौलत या मिल्कियत खे लिकाइण लाज़मी आहे, ईअं इल्म खे लिकाइण बि। उस्ताद ॿ लकुण वाहे कढिया। मूं दांह न कई। उन उस्ताद जो नालो साईं बख़्श हो, पर हुन में का बि बख़्शिश कान हुई। हू सिंधीअ जो उस्ताद हो, पर पंहिंजे इल्मी दाबो विहारण लाइ हिन अंग्रेज़ी खई हुई। अंग्रेज़ीअ में उचार सिंधीअ जा कढंदो हो। मूं बोर्ड ते ॾिठो त उते अप लिखियलु हो। मूं ज़ोर सां चयो, यप। मूं उहो सभु कुझु ॼाणी ॿुझी चयो। उस्ताद मुंहिंजे हथ ते 4 लकुड़ हयां। उन खां पोइ उस्ताद साईं बख़्श मूंखे कोन छॾींदो। हिकु ॾींहुं ओचितो मुंहिंजे मथां बीही चयईं, टोपी हिजे कर। सच ॿुधायां, हाणे त मूंखे एतिरनि हलकड़नि ऐं नंढड़नि सुवालनि ते खिल ईंदी। उन्हनि ॾींहंनि में मूं दोस्तोविस्कीअ जा सभु किताब अंग्रेज़ीअ में पढ़िया हुया। बिरादर किरामाज़ोव त 4 भेरा पढ़ियो हो। उन खां सवाइ काज़ान ज़ाक्स, सोल्ज़ीनिट्सन, बोदलियर ऐं हेमिंगवे बि पढ़ी पूरा कया। ही उस्ताद बसि लकीर जा फ़क़ीर हा। उन्हनि जो ॾोह कोन हो। कंहिं वॾेरे जा वाठा ऐं नौकिरी वठी विया। अड़े चरिया, छा थो सोचें? उस्ताद रड़ कई त छिरक भरे उथी बीठुसि। जी सर, मूं चयो। टोपी हिजे कर। लामा पेशाचू काफ ज़ेरे बे टोपी। मूं हासकार ईअं पढ़ियो। उस्ताद खे उहा ख़बर कोन हुई त मूं भिटाई जो रिसालो पढ़ी छॾियो। रोज़ पंहिंजे ॾाॾे खां बेत सिखिया ऐं उन्हनि जी तशरीह ईंदी। सभु छोकिरा खिलिया, आउं पिणु खिलियुसि। उन ॾींहुं मुंहिंजी सज़ा तब्दील कई वई। भित खे कुर्सीअ वांगुरु टेक ॾेई विए। आउं वेठो रहियुसि। मुंहिंजूं टंगूं ॾकनि पयूं। उस्ताद लकुड़ खणी बीठो हुयो।
ऐं उन वक़्तु दोस्तो विस्कीअ लाइ सोचे रहियो हुउसि त कीअं हिन खे गोलीअ जो ऑर्डर मिलियो। इतफ़ाक़ सां हिकु फ़ौजी आयो ऐं मन नामो जमो करायईं त हुन जी जान छुटे। हर दौर में जाहिल इल्म वारनि ते हुकूमत कंदा आहिनि ऐं आईंदा बि ईअं ई निज़ाम हलियो त असांजो छा थींदो। माइकल एंजेलो जी ॻाल्हि पढ़ी त हू जॾहिं बुत तराशींदो हो त उन्हनि खां खाधो खाइणु विसरी वेंदो हो, एसिताईं जो जॾहिं हू बूट लाहींदो हो त हुन जे पेरनि जी खल बि लथी ईंदी। अहिड़ी जनूनियत मूंखे सिर्फ़ु किताब पढ़ण में हुई। किताब पढ़ंदो हुयुसि त उहो विसरी वेंदो हो त मानी खाधी आहे या न। चांहि त ॻोठ में सिर्फ़ु बाबा ऐं चाचा पीअंदा। असां ॿारनि खे उहो ई चई चांहि न ॾिनी वेंदी हुई त अव्हां लाइ ख़राबु आहे। हाणे जॾहिं वॾो थी वियो आहियां तॾहिं बि चवनि था चांहि वॾनि लाइ ख़राबु आहे। स्कूल में क्लास जे बोर्ड ते कुझु उस्ताद लिखंदा, असां उहो उतारींदा हुआसीं ऐं पाण ई ग़लति उतारींदो हुउसि। स्कूल लाइफ बसि गूंगे माण्हू वांगुरु गुज़री, छो त जंहिं बि शागिर्द उस्ताद सां ॻाल्हायो हुन जी बेइज़ती आई। जंहिंखे बि बेइज़तीअ जो शौक़ु थींदो उहो बसि उहो पुछंदो, सर ही कहिड़ो लिखियलु आहे लफ़्ज़, पोइ उस्ताद जा लफ़्ज़ ॿाहिरि जंग जे मैदान में जेका मूवीअ में ॾेखारींदा हुआ तीरनि वांगुरु वसणु लॻंदा हुआ। असांजा क्लास फेलोज़ बि माशाल्लाह अहिड़ा मटर हुआ जो कपिड़ा पाइण जो ढंग ई कोन हुनि। कपिड़नि पाइण जो ढंग मूंखे त सॼी उमिरि कोन आयो। अम्मा सदाईं टोकींदी हुई त अब्बा कपिड़ा एॾा मेरा छो थो करें, पर अम्मा जी ॻाल्हि जो मूं ते को बि असरु कोन हो। उस्ताद जी हिकु ॻाल्हि सुठी, ऐं उस्ताद साईं बख़्श जी ॻाल्हि थो कयां, हूंदो त घण ॻाल्हायो जो वात मां गिफ़ वही आयसि ऐं सनियूं सनियूं बूंदूं बरसंदियूं। उन में को शक कोन्हे त हू ज़िद्दी हो। हुनजी सॼी उमिरि शादी कोन थी, तंहिं करे फ्रस्ट्रेशन में रहंदो हो। माण्हुनि हिन खे घणो चयो त शादी कर, हिन हमेशह इनकार कयो। जेकॾहिं कंहिं इनकार जी वजह पुछी त हमरा गुस्से में उथी कुल्हे जो रूमाल ॿीहर कुल्हे ते सटे ईअं तकिड़ो हलियो जीअं केतिरनि ॾींहंनि खां पोइ ॿधल ॾांद खे छोड़ियो वञे। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त उहो उस्ताद हिकु ग्रुप जो वॾो हुयो जेको उन स्कूल में हुयो। जॾहिं बि इलेक्शन जो वक़्तु ईंदो त उस्ताद मथे में घणो तेल हणी उभी मथे फणी ॾेई निकितो ऐं उहा नंढड़ी फणी हिन पंहिंजे खीसे में रखी दर खां ॿाहिरि निकिरी ॾाढियां ओघराई ॾिनी, ॼण कंहिं जानवर खे सीर आई हुजे। सरकारी उस्ताद लाइ ईद खां बि वधीक उहो इलेक्शन जो ॾींहुं हूंदो आहे जंहिंमें हू पंहिंजो अॻवान चूंडींदा आहिनि। मूंखे यादि आहे त जॾहिं हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि त दरीअ खां ॿाहिरि छॿर ते उस्ताद वेठा हूंदा, आॾो चांहि जो कप, हथ में अख़बार ऐं ॻाल्हियूं वरी आम औरतुनि जहिड़ियूं हूंदियूं हुयूं जेके नास जो चपटो ॾेई हिक ॿिए जे यार कढंदियूं हुयूं ऐं हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदियूं हुयूं। अव्हांखे ॿुधी हैरत थींदी त मुंहिंजे सुबुह जी शुरूआत वेगे चाचे जे टोकुन ऐं उन जे ज़ाल जी फिटकार सां ई थी। मुंहिंजो वेगो चाचो हमेशह कमीस जे आॾो वारे खीसे में पेन रखंदो हो, फ़क़ति उहो महसूसु करण लाइ त हू पढ़ियलु आहे। उन में को वधाउ न आहे त हू पढ़ियलु आहे या न आहे, पर ॻोठ जे सरकारी स्कूल में उस्ताद मुक़ररु हो। जॾहिं नंढो हो त हिकु ॾींहुं मुंहिंजे ॾाॾा हिन खे चयो खूह मां पाणीअ जी बाल्टी कढी आ। जी बाबा, हुन चयो। हू उथियो, ओताक मां ठुल्ह जे भरिसां बाल्टी रखियल खईं, रसे ते मिटी हुई उहा छंडे
कुझु विखूं खणंदो कुंवार ॿूटे जे भरिसां गुज़री खूह में बाल्टी उछली त हुन खां रसो हथ मां छुटी वियो ऐं बाल्टी खूह में वञी किरी। ॾाढा समझदार हो, हिन पंहिंजे पुट खे कुझु न चयो। ॻोठ जे हिकु बरक़रार खे घुरायो जेको खूह में लथो ऐं बाल्टी कढी आयो। असुल ॻाल्हि ईअं हुई त हिन उहो रसो पाण हथ मां छॾियो हुयो ऐं हर कंहिंखे चवंदो वतंदो हो, मां उन ई कमनि लाइ थोरे ई ॼाओ आहियां, उहे नंढा कम आहिनि, बाबा मूंखे वॾा कम ॿुधाए त ज़रूरु कंदुसि। मुंहिंजे ॾाॾा हिन खे सुबुह सां निंड मां उथारे स्कूल लाइ तयारु कयो। हू उथियो, भित में लॻल कोके ते टंगियल थेलो खणी ॿाहिरि निकितो। हिन जा ॿ दोस्त ॿाहिरि हुया, उन्हनि मां हिकु अॻिते हली ॻोठ जो वॾो यानी सरपंच थियो ऐं ॿियो पुलिस में सिपाही थियो। हा, यादि आयो, हू ट्रैफिक पुलिस में कांस्टेबल थियो ऐं सॼी उमिरि कराचीअ में नौकरी कई। जॾहिं उहे टई दरवाज़े खां ॿाहिरि निकिता, सॼे हथ जे पासे खां ॻोठ जे हिकु वापारीअ जो मछीअ जो तलाउ हो, जिते कपर ते सुबुह खां शाम ताईं मछी ख़रीद कंदड़ माण्हू पाण में कचहरी कंदा हुआ। उते हर क़िस्म जा माण्हू आया, पंहिंजूं कहाणियूं, अणवणंदड़ वाक़िया, अजीब किस्सा, माज़ीअ जूं मयारूं, माइटनि जूं ॾिंगायूं, दोस्तनि जा दिलासा ऐं सियासत ते बहस कंदा हुआ। चाचा चयो, अचु हलूं, उन पोड़े फ़क़ीर खां कहाणी था ॿुधूं। उस्ताद मारींदो, हिकु दोस्त चयो। रिसेस ते हलंदासीं। उस्ताद उन महिल मानी खाइण वेंदो, पाण मिली करे उन्हनि बेंचुनि ते वेही उन खां कहाणी ॿुधंदासीं। मां सम्झां थो उहे लफ़्ज़ चाचा जा, छो जो अहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं शैतानी दिमाग़ वारियूं सोचूं सिर्फ़ु उन जे दिमाग़ में ई ईंदियूं। नेठि दिलि ॿधी हू उन पोड़े फ़क़ीर वटि पहुता त